वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छाछरे में ख़बर ॾींदा आहियूं त पूरी दुनिया जियां छाछरे तालुके जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोश जज़्बे सां मल्हाई वई। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे छाछरे मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल बासित पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, बिल्कुल 12 रबीउल अव्वल जे हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे ॾींहं ते मुबारक रिंद जे आसे पासे जे ॻोठनि जंजी ऐं उन्हनि जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां जेके रैलियूं आहिनि से निकिरी चुकियूं आहिनि। अचो त हिते जेके मौलवी हिते गॾु आहिनि त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो 12 रबीउल अव्वल जे हवाले सां छा चवणु आहे। असां जश्न मल्हायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे ख़ुशी में, जिते पूरी दुनिया मल्हाए रही है। अर्श अज़ीम ते अल्लाह ताला जा मलाइक भी मल्हाए रहिया आहिनि। इहा हिकु असांजे लाइ वॾी ईद आहे। अल्हम्दुलिल्लाह, अॼु महबूब आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जश्न में हीअ जेका यादि मल्हाई वई आहे, जंहिंजे लाइ अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि इरशाद फरमायो, तहक़ीक़ अलबत लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। मुंहिंजो मोमिननि जे मथां हिकु वॾो एहसान आहे। अल्लाह साईं, उहो तुंहिंजो कहिड़ो एहसान आहे। अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला, जो मूं पंहिंजो महबूब तव्हां ॾे मोकिलियो आहे। उहो रब करीम जो हमद ॻाइणु, अल्लाह जी सना ॻाइणु, अल्लाह करीम जो शुक्रियो अदा करण जे लाइ अल्हम्दुलिल्लाह अॼु 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं असां मल्हाए रहिया आहियूं। 12 रबीउल अव्वल 12 तारीख़ आका अलैहिस्सलातु वस्सलाम इन ज़ाहिरी हयाती जे अंदरि तशरीफ़ फरमा थिया, जंहिंजी ख़ुशी जे अंदरि अॼु केतिरा ई आशिक़ रसूल तव्हांजे साम्हूं इहे झूमी रहिया आहिनि। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत जी ख़ुशी में रैलियूं कढे रहिया आहिनि। इहो सिर्फ़ु असां ई तव्हां नथा कयूं। क़ुरान पाक जे अंदरि अल्लाह ताला फरमाए, कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लियफ़रहू। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए, हबीब तू फरमा, जेकॾहिं अल्लाह ताला जो तव्हांखे फ़ज़ुल या रहमत मिली वञे त तव्हां ख़ुशियूं कयो। ॻाल्हियूं ॿुधो, हिननि जो चवण त 12 रबीउल अव्वल हज़ूर पाक जी आमद जो ॾींहुं आहे ऐं हीअ असां ईद जीअं मल्हाईंदा आहियूं ऐं हीअ हिकु ईद जो ई ॾींहुं आहे। अब्दुल बासित, अवामी न्यूज़, छाछरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।